हिन वक़्तु असीं प्रेस क्लब सॻियूं ते मौजूदु आहियूं जिते 20 ॾींहं अॻु हदा क्रिटिकल थाणो ते अल्लाह बख़्श चनो खे क़तल कयो वियो बेदर्दीअ सां हुनखे 20 ॾींहं गुज़री चुका आहिनि पर हुनजा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि असां सां मौजूदु आहिनि हुनजा वारिस हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं छा चवणु छा मसइलो आहे तव्हांजो मुंहिंजो साईं बेगुनाह पुटु शहीद कयो वियो आहे 20 ॾींहं अॻु केटी कानूनी थाणे जे हद में अल्लाह बख़्श नाले सां बेगुनाह कुझु बि कोन न का दुश्मनी का ॻाल्हि कान पर सूबेदार असांजे लाइ अॼु ताईं कुझु बि न कयो केरु आहे एसएचओ केरु आहे एसएचओ केटी कानूनी निसार हुयो अच्छा कातिल केरु आहे कातिल साईं बिल्कुलु असां नाला ॾिना आहिनि ज़ाहिर सिधा सां उहे नाला ॾिना आहिनि एफआईआर कढाई आहे उहे असांखे हाणे केस खणनि था धमकियूं काढियूं एसएचओ जी कहिड़ी मजबूरी आहे जो कातिल गिरफ़्तार नथो एसएचओ जे लाइ कहिड़ी मजबूरी आहे शायदि हू ॾोहारी माण्हुनि खां डिॼे थो अलाए छा करे थो असांजी ॻाल्हि सम्झ में कान थी अचे छा कातिल एतिरा बासर आहिनि जो एसएचओ उन्हनि ताईं रसाई एसएचओ नथी थी सघे शायदि एसएचओ डिॼे थो एसएचओ डिॼे थो अच्छा जी एसएसपी खैरपुर जो हिन में को किरदार एसएसपी खैरपुर खे असांजी अपील आहे त कीअं करे हिन जो न उन को नोटिस वग़ैरह वरितो आहे हिन क़तल नोटिस अञा न वरितो आहे डीएसपी सोबोदरो जो को हिन में न सर डीएसपी सोबोदरो बि को नोटिस न वरितो आहे अच्छा तव्हांजो नौजवान जेको हुयो उहो छा कंदो हुयो जेको आहे या उन टाइम जेको आहे गरीब माण्हू मज़दूरी कंदा आहियूं हारको कंदा आहियूं असांजे हार ते बनी ओॾे वञे पियो रस्ते सां बेगुनाह तव्हांजे भाउ खे खणण बेगुनाह बेदर्दीअ सां क़तल कयो वञे अच्छा हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे असांजो इहो असां खे मुतालबो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे असांजा बच्चा बि हिन महिल ग़म जे माहौल में आहिनि असांजी बिल्कुलु असांजो सुकून फिटल आहे असांखे का बि सुख कोन्हे रहंदो असांखे सुबुह शाम धमकियूं आहिनि रहंदो असांखे चवंदा असां तव्हां ॿियनि कुलनी खे मारींदासीं जवाबदार कातिल हिन वक़्तु जेके आहिनि जेके तव्हां बिल्कुलु एफआईआर में नामज़द कया आहिनि उहे किथे आहिनि ज़ाहिर तौर घुमंदा था वठनि पर हुननि खे एसएचओ खे गिरफ़्तार करण जी बात न आहे आख़िरकार कहिड़ी पुठ भराई हुननि खे हासिल आहे जो एसएचओ हुननि खे गिरफ़्तार बि नथो करे या वरी उहे हुन खां निकल रहंदा उन्हनि खे सर 2 सालनि जी का पुष्टपनाही आहे शायदि ऐं कुझु लोफर माण्हू आहिनि जेके उन्हनि जी पुष्टपनाही आहे जेके असां सुञाणूं था असांजी वसारनि खे अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो बाक़ी लोफर हुननि खे सपोर्ट कंदा जी जी छा नालो अच्छा कीअं क़तल थियो बाक़ी कीअं पेश आयो कहिड़ी जॻह ते कहिड़ी हद आहे अच्छा तो हाणे उहो भला कातिल हुनजा ज़ाहिर थिया आहिनि या हुन में अच्छा कातिल गिरफ़्तार नथी करे छा कारण आहे हुन में कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि छाजे करे बासर आहिनि या को रिश्वत जे चकर आहे बासर आहिनि हाणे छा मुतालबो आहे तव्हांजो असांजो इहो ई मुतालबो आहे त कातिल गिरफ़्तार कया आहिनि अल्लाह बख़्श ने मुंहिंजो ॾोहटो आला मुश्क उहो दॻ वञे पियो का माना घर वारनि क़तल करे छॾियो उहा हद आहे केॾी करोड़ी निसार मां बोयल उन जी हद आहे असां उन जी तारीख़ वञूं था पिया सुबुह शाम 20 ॾींहं गुज़री विया आहिनि उन अॼु ॾींहं बि का शइ न कई आहे असां वसारनि खे अपील था कयूं त असां ग़रीबनि जा ॾोहारी बि हथु कनि उन्हनि खे पकड़नि उन्हनि खे साथ कनि चङनि मुल्कनि जा चङनि जो आहे तव्हां एसएचओ वटि सुबुह शाम वञो था हू तव्हांखे कहिड़ो जवाबु थो ॾिए छा थो चवे उहो थो चए त साईं अॼु बि छापो आयुमि ख़ुदि बि आयुमि बीहंदुसि ॿी का ॻाल्हि अहिड़ी कातिल गिरफ़्तार न करे न करे सघिया 20 ॾींहं थी विया कातिल हिते ई मौजूदु आहिनि मौजूदु आहिनि वधंदा घुमंदा रहंदो असां ग़रीबनि खे धमकियूं था ॾियनि त भला तव्हां नथा केस त हथु माण्हू तव्हांखे था ॾिसूं था उहे बि तव्हांखे धमकियूं ॾियनि था अञा पिया त माना तव्हांखे बि असां ॾिसंदा एसएचओ जो जेको गिरफ़्तारी नथो करे हुनजी कहिड़ी मजबूरी आहे हुनजी साईं मजबूरी आहे अलाए कहिड़ी आवाज़ डिॼे थो अच्छा डिॼे थो करे एतिरा बासर आहिनि बासर आहिनि लिंगा माण्हू आहिनि हुननि जा घणेई एतिरा केस खयल आहिनि हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे असांजो मुतालबो आहे त असां वसवारनि खे अपील था कयूं त असांजी ये कातिल गिरफ़्तार करे असांजो हक़ कयो वञे कातिल केरु आहिनि कातिल साईं हिकिड़ो चन्नू आहे नालो उनजो दिलशेर ऐं ॿियो आहे साईं मोहम्मद अली जतोई
अच्छा उहे नाला बि माना साईं उन्हनि खे असां ॾेई आया आहियूं एफआईआर कराई आहे तव्हां एफआर बि साईं कराई आहे अच्छा पोइ बि गिरफ़्तारी न कोई थी बि गिरफ़्तारी न हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे असांजो मुतालबा त हिन ते सर एसएजे ते ॾंडो खयो वञे सही जंहिंजे करे असांजो माना हक़ थिए जवाबदार पकड़जनि ॾोहारी पकड़जनि ऐसे जो नथो करे न साईं कुझु बि नथो करे हिन वक़्तु ॻाल्हियूं ॿुधियूं नौजवान अलाह बख़्श जेको क़तलु थी वियो 20 ॾींहं अॻु हुनजे वारसनि जूं हुननि जो चवणु आहे त असांजे नौजवान खे क़तलु थिए 20 ॾींहं गुज़री चुका आहिनि पर हद जो एसएचओ जेको आहे खेती करण थाणे जो निसार मोहल उहो कातिल गिरफ़्तार न पियो करे सघे मजबूरियूं हुन जूं कहिड़ियूं आहिनि या त कातिल एतिरा बासर आहिनि जो हुननि ते रसाई वञी न पई थी सघे या को ॿियो चकर आहे रिश्वत जो चकर आहे पर हिननि जो इहो ई मुतालबो आहे हिननि जी इहा ई डिमांड आहे त असांजे जेके नौजवान जा कातिल आहिनि उहे फिलफुल गिरफ़्तार करे हुनखे हिकिड़ी इबरतनाक सज़ा ॾिनी वञे न त ई असां एतिजाज जो जेको दाइरो आहे उहो वसी करे सघंदासीं